एसएसपी शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा जी हिदायतुनि ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करण वारे सिलसिले में शहर मां चोरी ऐं फुर थियल 6 मोटरसाइकिलूं हथ करे असुल मालिकनि हवाले करण लाइ ए सेक्शन थाणे ते तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंखे डीएसपी सिटी आसिफ अली आराई ख़िताब कंदे चयो त ॾोहारी भले केॾो बि ताक़तवर छो न हुजे, पर क़ानून खां कॾहिं बि मथां नाहे। अॼु एसएसपी शहीद बेनज़ीराबाद हैदर रज़ा जे हुक्म ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कयल कार्रवाई करे 6 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि, जेके असुल मालिकनि हवाले करे छॾियूं आहिनि। जॾहिं त जवाबदारनि मथां केस दाख़िल कया विया आहिनि। हिन इहो बि चयो त अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु पुलिस जी ज़िमेवारी आहे, जंहिंखे पूरो करण जी भरपूर कोशिश करे रहिया आहियूं। मोटरसाइकिलूं विरहाइण वारी तक़रीब में शहर जूं मौजूदु शख़्सियतूं बि शरीक हुयूं। होॾां मोटरसाइकिलूं मिलण खां पोइ मालिकनि पारां पुलिस जी साराह करे ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो।